अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर जार टीवी। हाणे ख़बर शामिल कंदासीं टंडोवाला यार मां। हुज़ूर बख्श ख़ास के लिए रिपोर्ट मुताबिक़ टंडोवाला यार जे इलाइक़े मोग शरीफ में सैयद महमूद नवाज़ शाह फार्म ते पाकिस्तान हार्टिकल्चरल डेवलपमेंट ऐं ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान पारां अंबनि खे बहितरीन अंदाज़ में ॿाहिरि मुल्क में मोकिलण लाइ हिकु रोज़ा सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें ज़राई खाते जे आफ़ीसरनि आबादकारनि वॾे तइदाद में शिरकत कई। सेमिनार के खिताब कंदे डॉक्टर नईम अमन, सैयद महमूद नवाज़ शाह, डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ानी, मलुक निज़ामानी, डॉक्टर मुजाहिद लगारी, इस्लामदीन राजपूत, डिप्टी डायरेक्टर ज़रई तौसीक़ खातो, इब्रार अहमद मजीदाणू, फरीद इक़बाल कुरैशी, अतर खोखर ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त एक्सपोर्ट कंपनी ॿई मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जूं कंपनियूं आहिनि जेके हिते आया ऐं उन्हनि बैगिंग जो प्रोग्राम शुरू कयो। असांजी नज़र में इहो जे प्रोग्राम दुनिया सॼी में अंबनि जे मथां ऐं फ्रूट जे मथां बैगिंग थिए थी। अगरि इहो कामयाबु थियो त न रुगो असांजे फ्रूट जेको आहे सो उनखे बहितर बाज़ार मिली सघंदी, पर असांजो मुल्क बि उन मां वधीक नाणो कमाए सघंदो। तो तव्हां ॾाढो सुठो सुवालु आहे। पोयनि 2 सालनि खां ऐं हिन साल ख़ासि तौर सां 2 तमामु ख़तरनाक क़िस्म जा सानहा अंबनि सां पेश आया। पहिरें नंबर ते अंब में जेको बूर आयो उहो सॼो खरबूक में काफ़ी सारो कन्वर्ट थियो, नंबर 1। पोइ वरी हॉपर आयो जंहिंखे तेलो पाण चऊं था, उन में वॾी तबाही आंदी। तमामु घणी ज़रूरत आहे त असांजो जेको ज़रई खातो आहे, रिसर्च जो खातो आहे, उहे उन में के अहिड़ा उपाउ ॿुधाए ज़मींदारनि खे त हू उन्हनि बीमारियुनि खां पंहिंजे फ्रूट खे बचाए सघनि। हिन वक़्तु उहो मींहुं वाह उन जे करे तमामु घणो बाग़नि खे पंहिंजे सिंध में नुक़सानु पहुची चुको आहे। छा मैसेज इहो ॾींदुसि आबादगार भाउरनि खे त जेके पंहिंजा बाग़ी फ़सुल आहिनि, जंहिंमें अंब बि आहिनि, भाॼियूं बि आहिनि, फ्रूट आहिनि, उहे ज़रूरु पोखीनि, पर उन में पंहिंजे पाण उनखे सम्झनि त उन में कहिड़ा मसइला आहिनि ऐं उहे मसइला दूरि कंदा त फ़सुल बि सुठा आहिनि ऐं इहे बाग़ छो त एक्सपोर्ट थी सघे थो, इहो पंहिंजे मुल्क लाइ बि सुठो आहे। त उन में महिनत कंदा त उहो नाणो न रुगो मुल्क लाइ पर पंहिंजे लाइ बहितर करे सघंदा। तव्हांखे इहो ॿुधायो अॼोको जेको सेमिनार हो बेसिकली हिकिड़ी वैल्यू एडेड शइ, जीअं अंब जेको असां एक्सपोर्ट करियूं था उनजी क्वालिटी बहितर रहे। उनखे असांजे हिते गर्मी आहे, असां वटि जीत लॻनि था ऐं निशान स्पॉट अचनि था, उन्हनि जे लाइ बैगिंग, उन्हनि जे मथां बैग चाढ़े, हिकिड़ी सर्टेन एज में अंब जे मथां बैग चाढ़े छॾींदा आहियूं त उन जे अंदरि जेकॾहिं उहो अंब पैदा थींदो सुठो, उहा दुनिया भर में प्रैक्टिस हले थी। असां वटि हाणे नई जेको आहे फेडरल गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे उन जे तरफ़ां कयो वियो, जंहिंजो मक़सदु हो त अंबनि जी क्वालिटी कीअं सुधारिजे। इन्हनि जे मथां हिकिड़ा अॼुकल्ह लिफ़ाफ़े जो आहे त लिफ़ाफ़ो चाढ़े छॾिजे ताकी अंब जी क्वालिटी सुधरे, त इहो अंब जेको आहे ॿाहिरि दुनिया जे मंडियुनि में असीं मोकिले सघूं ऐं वधीक नाणो कमाए सघूं। त असीं शुक्रगुज़ार आहियूं टिडोइफ जा, त उहो उन्हनि पहिरें दफ़ा इन क़िस्म जो इनिशिएटिव वरितो। उनके बागात हैं, उनके में जो है ख़ास नई टेक्निक से इस्तेमाल करके उनकी जो एक्सपोर्ट क्वालिटी जो अच्छी की जाए ताकि जो सो आमों को अच्छी तरह से। क्या समझते हैं आज आमों को बीमारी लग चुकी है तो ज़राअत खाते की तरफ क्या? ज़राअत खाता जो है अपनी तरफ से जो है सो एडवाइजरी सर्विस देता रहता है। हम जो है इसमें जो है आम में जो है प्रिकॉशनरी मेयर्स ज़रूरी है, मतलब शुरुआती उपाय। शुरुआत में आप अच्छे उपाय लेंगे तो यकीनन जो आप इंसेक्ट पेस्ट को कंट्रोल कर सकेंगे और आपके जो सो उसको ज़ाब्ता भी आ जाएगा। भाई आखिर में जो है कंट्रोल करना बहुत मुश्किल होता है, इसलिए प्रिकॉशनरी मेयर्स बहुत ज़रूरी है।